हिंगोजा डीओ तालीम खैरपुर अब्दुल समी भमरू रिटायर थियण खां पोइ प्रेस क्लब हिंगोजा ते संदसि जे ईमान में ॾिनल आजणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त 15 महीननि जे थोरे अरसे में 28,000 IPA पास नौजवान खे नौकरी ॾिनियूं ऐं 200 खां वधीक बंदि थियल स्कूलनि खे खोलरायो जिते हिन वक़्तु ॿारड़ा तालीम हासिल करे रहिया आहिनि। तालीम जी तरक़ी वाधारे लाइ राति ॾींहुं हिकु करे कमु कयो ऐं ज़िले जे समूरनि स्कूलनि में सुबुह वक़्तु रोज़ाने जी बुनियाद ते असेंबली अटेंड कई। DO ऑफिस में करप्शन जो ख़ात्मो आंदो ऐं मेरिट जी बुनियाद ते उस्तादनि जा मसइला पिणु हल कया। चयो त स्कूलनि जो विज़िट खे मामूल बणायो वञे, उस्तादनि खे ड्यूटी जो पाबंद बणायो वञे। हुन वधीक चयो त खैरपुर ज़िले में केतिरा ई अहिड़ा स्कूल बि खोलराया जिते माल जा वाड़ा ऐं हथियारबंद क़ाबिज़ हुया। तक़रीब खे सगाजी मरकज़ी अॻवान मोड़ सिंधी साफ़ी इतिहाद खैरपुर जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन चांग शमन राजपुर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब दौरान उस्ताद अब्दुल समी भमरू के साफ़िन सियासी समाजी अॻवाननि पारां अजरकनि टोपिन ऐं जतोहफ़ा पेश कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।